अॼु असां ठाहे रहिया आहियूं सफ़ा आसान बर्फ़ी। ऐं उन में असांखे जिन शयुनि जी ज़रूरत पवंदी, खीर, खंडु ऐं सुको खीर ऐं 4 खां 5 सना फोटा, जिन खे असां कुटे इस्तेमालु कंदासीं। सना फोटा असां 4 खां 5 दाणा उन्हनि खरूंड आहे, उन्हनि जे दाणनि खे असां कुटे करे हिन तईअ में विझी छॾियो आहे। उन खां पोइ हिन में असां खीर शामिलु कंदासीं। खीर तक़रीबन 1/2 किलो खन आहे। हिन खीर खे गरम थियण खां पहिरीं हिन में असां सुके खीर जा 2 चमचा शामिलु कंदासीं। चमचो मुसलसल हलाईंदासीं त जीअं हिन में कंहिं क़िस्म जी ॻोढ़ियूं न थियनि। चमचे खे असां मुसलसल हलाईंदा रहंदासीं। जेको खीर या जेका मलाई ठहंदी वेंदी उहा पासनि खां चमड़ंदी वेंदी, उनखे असां मुसलसल उतां लाहींदा वेंदासीं। गैस खे असांखे न तेज़ रखिणो आहे न घटि रखिणो आहे, पर गैस एतिरो रखिणो आहे जो जीअं खीर में उॿार बि अचे ऐं खीर हारिजे बि न। हाणे तव्हां ॾिसंदा त हिन में ॾिसो मलाई बि ठहणु शुरू थी वई आहे ऐं खीर बि घाटो थियणु शुरू थी वियो आहे। तक़रीबन असांखे 10 खां 15 मिंट हिन खीर खे पचाइणो हूंदो आहे जीअं हू घाटो थिए। प्यारियूं भेणूं, हाणे तव्हां ॾिसंदा त ही 1/2 खां खीर घटि थी वियो आहे, पर इहो ख़्यालु कजो त पासनि खां खीर जेको ॼमे पियो उहो असांखे ॼमणु नाहे ॾियणो ऐं हुनखे मुसलसल हितां लाहिणो आहे। हाणे जॾहिं ही इलाही खीर घाटो थी चुको आहे त हिन में असां हिते शामिलु कंदासीं 3 अदद खन चमचा खंड जा। अॼु ही एतिरी बर्फ़ी ठहंदी जो 2 खां 3 माण्हू खाई सघंदा। अगरि तव्हांखे हिन खां वधीक बर्फ़ी जी मिठाई वणंदी आहे या घर में ज़रूरत आहे वधीक, त पोइ 3 खां 4 किलो खीर फुल मलाईअ वारो तमामु सुठो खीर जेको घाटो हूंदो आहे उहो खणंदा, त उन मां 10 खां 12 माण्हुनि जे लाइ बर्फ़ी तयारु थींदी। हीअ असां ठाहिण जे लाइ सिंपल तौर ते थोरो खीर इस्तेमालु कयो आहे। हिते जॾहिं असांजो खीर इलाही घाटो थी चुको आहे त हिन में असां शामिलु कंदासीं चॉप थियल बादाम। हिन में त असां पंहिंजी पसंदि जो फ्रूट बादाम शामिलु कया आहिनि, पर अगरि तव्हांखे पिस्ता आहिनि, जेको बि तव्हांजो ड्राई फ्रूट तव्हांजी पसंदि जो आहे उहो हिन में तव्हां चॉप करे कट करे हिन में हिते विझंदा त जीअं हू पंहिंजी ख़ुशबू चङी तरह छॾे ऐं फ्लेवर छॾे। हाणे तव्हां हिन जी शक्ल ॾिसो त हीअ कीअं पाण में गॾु थियण में ॼमणु शुरू करे पियो। हाणे तव्हां ॾिसंदा त हीअ सफ़ा पाण में गॾिजी घाटो थी वियो आहे खीर, त हिन जो कलर बि चेंज थी वियो आहे। हिन मां घी निकिरणु बि शुरू थी वियो आहे, छो जो हीअ फुल क्रीम खीर हुयो। अभी हाणे हिनखे असां डिश आउट करे वठंदासीं। हीअ मुकमल तयारु थी वई आहे बर्फ़ी असांजी। जहिड़ो शेप ॾींदा उन शेप में हीअ अची वेंदो। तव्हां पंहिंजी मर्ज़ीअ मुताबिक़ टिकियूं ठाहे सघो था, सनियूं थुल्हियूं जेतिरियूं तव्हांखे पसंदि आहिनि। इलाही सुठी मज़ेदार ऐं ताक़त वारी शइ आहे। गरम गरम थे असां निशान टिकियुनि जा ॾेई छॾींदासीं। जॾहिं थधी थींदी त उहो पीसस अलॻि करण में आसानी थी वेंदी। हाणे हिन जे मथां असां सजावट लाइ बादाम बि रखी सघूं था। जेको ड्राई फ्रूट तव्हांजी पसंदि जो हुजे उहो तव्हां लॻाए सघो था।
बादाम। उम्मीद त तव्हांखे असांजी अॼु जी डिश ॾाढी पसंदि आई हूंदी ऐं महिरबानी करे असांजे चैनल खे लाइक सब्सक्राइब कंदा ऐं गॾु बेल आइकन खे दॿाईंदा। असांखे तव्हांजी सपोर्ट जी ज़रूरत आहे, तव्हांजे कमेंट जो इंतज़ारु रहंदो। अल्लाह हाफ़िज़।